दावत कई आहे सरदार मोहम्मद जी अल्लाह जे प्यारे ऐं हबदार हबीबन जी जंहिंजी आमद ते अॾनी पखड़ियुनि बि मुबारक थई। सुभान अल्लाह न चई जंहिंजी आमद ते अॾनी पखड़ियुनि बि मुबारक थई। मीलाद करण वारा मीलाद मुबारक थई। तुंहिंजे अंगण ते अॼु आयो सरदार मोहम्मद थई। तुंहिंजे अंगण ते अॼु आयो शायद फ़कीर तुंहिंजे अंगण ते अॼु आयो सरदार मोहम्मद थई। मीलाद करण वारा मीलाद मुबारक थई। ऐं जॾहिं हुज़ूर आया त रंग कीअं लॻो? सुभान अल्लाह। जंहिं वक़्त हबीब आयो अम्मा आमिना जे घर में काइनात जे मरकज़ ऐं अब्दुल्लाह जे हरम में बुत पाण ई पेत किरिया हैबत सां हबीबन जे बुत पाण ई पेत किरिया हैबत सां हबीबन जे। मीलाद करण वारा मीलाद मुबारक थई। तुंहिंजे अंगण ते अॼु आयो सरदार मोहम्मद थई। चओ सुभान अल्लाह। जीअं तव्हां ते फज़ल थियो ये मूं मिस्कीन ते बि महिरबानी। इफ्तिखार अब्बासीअ ते हीअ रहमत आरब जी। चओ सुभान अल्लाह। महबूब जो फज़ल थियो जे आगी नात लिखी। इफ्तिखार अब्बासीअ ते हीअ रहमत आरब जी। महबूब जो फज़ल थियो जंहिं आहीअ नात लिखी। अल्लाह जे दिल पर जा एहसान तमामी थई। मीलाद करण वारा मीलाद मुबारक थई। तुंहिंजे अंगण ते अॼु आयो सरदार मोहम्मद थई।